छा वाक़ई जेको पंहिंजा वे ड्रामे में मूसा जी एंट्री थी चुकी आहे, इन में केतिरी सचाई आहे, इहा सचाई अॼु तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदासीं। दोस्तो, तव्हांजो फेवरेट अदाकार जेको मूसा यानी लाला रफ़ीक ज़ौन साहब उर्फ़ मूसा ड्रामे में वाक़ई अची वियो आहे। पंहिंजा वे ड्रामे में हिकु वॾी ख़बर कल्ह ई मां फेसबुक ते पंहिंजे पेज ते इहा अपडेट ॾेई छॾी हुई ऐं काफ़ी माण्हुनि उन शइ खे पसंदि कयो। कम से कम हज़ारे लाइक ऐं कॉमेंट आया हुते। इन मां इहो साबित थिए थो त लाला रफ़ीक ज़ौन साहब जो सभ खां वधीक माण्हुनि खे इंतज़ारु आहे पंहिंजा वे ड्रामे में। ऐं हिन अपडेट में तव्हांखे अॼु क्लियर करे इहो ॿुधाईंदासीं तव्हांजो जेको फेवरेट हीरो आहे इहो वाक़ई अची रहियो आहे या न अची रहियो आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ चैनल दोस्तो तव्हांजो बहितरीनु चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे ऐं तव्हांखे हिन वक़्तु चैनल ते हर वक़्तु अपडेट मिलंदी आहे। फेसबुक ते अगरि ॾिसी रहिया त उन खे अॻिते फॉलो करे वीडियो खे लाइक करे शेयर करे छॾींदा। हलो त अपडेट जी तरफ़ तव्हांजो घणो टाइम बि वेस्ट जीअं न थिए। बिल्कुलु दोस्तो, लाला रफ़ीक जी ज़ौन साहब जी कल्ह ई मूं अपडेट पेज ते ॾेई छॾी। अॼु जेको वीडियो वरी मां यूट्यूब ते अपडेट ॾेई रहियो आहियां कंफर्म करे त बिल्कुलु लाला रफ़ीक ज़ौन साहब ऐं काफ़ी ॿिनि अदाकाराउनि जूं बि एंट्री थी चुकी आहे। पंहिंजा वेरी में तमामु जल्द तव्हांखे लाला रफ़ीक ज़ौन साहब इन ड्रामे में ॾिसणु वटा मिलंदो। हाणे अॻिते वरी उन्हनि जा सीन शूट कया वेंदा हाजन तीवणे साहब सां गॾु। हाजन तीवणे ऐं मीर यानी इरफ़ान शेख जा इन्हनि जा सीन शूट थी चुका आहिनि। हाणे लाला रफ़ीक ज़ौन साहब जो नंबर आहे।